क्यों है? सबे चुप करे सही रहो, कोई भी न करे। चल सब जेके भी ना जुआरे बैठा है, सब बाजी मांडा बता जाए। इन्हें तय करे, इन्हें कोर्ट में आया है, सबरी का फैसला जो को तू करे। मेरे वकील हाजिर थे। जज साहब, असा जो बल एतरो त घेरती हुयो, अज उन सा ॾिसो हली केतिरो हशर छो आहे। उनखे पंहिंजी घरवारी सुबुह जो ठाहे करे कपिड़ा धोए थी, उन खां बाद में मानी उहो घरे थो, उन खां बाद में उनजा कपिड़ा उहो धोए थो। इहो आखिर केसि ताईं सिलसिलो हलंदो? ओए घेरती पुट, अॼु तव्हांजे कोर्ट में दाई थी आयो आहे। हितां हिनखे इंसाफ़ मिले, इंसाफ़ मिले। तो बहजारी जो के जमाने जा नौजवान हले भेणिया असांजे ज़माने में एॾा असां नौजवान कंदा रहंदासीं। थोरो कमाई ॻाल्हाए त हाणे नंढो मग़ज़ अॼु का नौजवान वतन तारी लिखा थींदा। जज साहब इहो त कुझु बि ज़ुल्म न आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी दांह ॿुधंदव, हिन ॿारड़ीअ जी फरियाद ॿुधंदव त तव्हांजे अखियुनि मां लुढ़क वही वेंदा। नंढड़ी उमिरि में हिनखे शादी कराई अथऊं। हिन जेको चओ त ही सिर्फ़ कपिड़ा धोए थो, पर ही वीचारो ॿारनि जूं चडियूं बि धोए थो। कूड़ थो हाणे जज साहब ग़लति थो ॻाल्हाए। जेकी आज़ादी हिन सां थी या कंहिंसां विराए थी, इहो आखिर केसि ताईं हलंदो सिलसिलो? इहो तव्हां मूंखे ॿुधायो, छा कयो आहे? ही सिर्फ़ कपिड़ा धोए थो, ही चडियूं धोए थो, हे रोबड़ी करे थो, लापारो करे सभु कुझु हे थो करे। ही त घर जा लटा बि धोईंदो आहे, ॿुहारो बि हणंदो आहे, झाड़ू पोछो कंदो आहे, घर जा थांव बि धोईंदो आहे। ही वीचारो सिर्फ़ पंहिंजी ज़ाल जो न, पर हुनजे पेकनि जो बि कमु कंदो आहे, उन बि लोड़ींदो आहे वीचारो। जज साहब, हिन मासूम सां एतिरो ज़ुल्म आहे, नंढड़ी उमिरि में इहो फूकणो थियो आहे। ठीकु आहे, ट्रालीअ खां लही पोइ फ़ैसिलो ॿुधायां थो मां। खामोश। अरे ॻाल्हि ॿुधो, अॼु जा नओं नसुल कुझु गैरत कयो। तव्हांजो पोयों नसुल अञा तव्हां खां ई वधीक बेगैरत थींदो, जेको हंध बि धोईंदो, ज़ैफ़नि जा पेर बि धोईंदा। अरे कुझु गैरत कयो, ज़ैफ़नि जे मथां कंट्रोल कयो। अरे एतिरी मोहताजी न कयो, तव्हांजो नओं नसुल वरी ज़ैफ़नि जा पेर बि धोईंदो। जज साहब हाल या बंदि करेसि, ये तू ज़ाल जी आहे। माखी दी हा भिंडियूं, हा वती तो जा बटालूं बि अञा तो तूरियूं सिंधी, हा उहे बि अञा तो गोभी भी अञा तो। ठीकु आहे, हाणे